सांगण मां ख़बर ॾींदा हलूं त भारतीय जारियत ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जी रैली भारतीय जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ पारां एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी ज़िले सदर अली हसन इंगोरजो कई, जेका नवाबशाह रोड खां शुरू थी डिस्ट्रिक्ट डिजिटल प्रेस क्लब ताईं पहुती। रैली में MNA अलाउद्दीन जुनेजो, सूबाई वज़ीर शाहिद खान थईम, MPA ॼाम शबीर अली अगूणो, MNA नवीद डेरो, जनरल सेक्रेटरी जहांगीर जुनेजो, एजाज हुसैन जरदारी, म्यूनिसिपल चेयरमैन राशिद इस्लाम मुगल, कारकुनन, नौजवानन, बुजुर्गन ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि में क़ौमी झंडा ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जिन ते पाकिस्तान जिंदाबाद, भारतीय जारियत नामंजूर ऐं अफ़वाज पाकिस्तान खे सलाम जा नारा लिखियल हुआ। अली हसन इंगोरजो चयो त भारत जे कंहिं बि जारियत जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। पूरी क़ौम फ़ौज सां गॾु बीठल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।